आईसीसी चैंपियंस ट्रॉफी जी बी सेमीफाइनल में न्यूजीलैंड जो दखण अफ्रीका के 363 रन जो अदब राजन रविंदर 108 ऐं केन विल्यमसन 102 रन्स जी शानदार इनिंग्स खेॾी बचल ऐं फिलिपेस 49 रन्स ठाहिया। सिंध सरकार जो सूबे में गैस ऐं बिजली जी लोड शेडिंग फौरी तौर ते ख़त्म करण जो मुतालबो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त जंहिं सूबे के गैस पैदा थिए थी उन सूबे जो पहिरियों हक़ आहे सिंध में गैस जी लोड शेडिंग ख़त्म कई वञे। गैस सिंध जे अवाम जो आइनी हक़ आहे। वफ़ाक़ी हुकूमत जी पाबंदी बावजूद सिंध हुकूमत सोलर विढ़ाइण जी शुरूआत कई। ईंदड़ मरहले में वधीक 3 लख सोलर सिस्टम विरहाया वेंदा। थर जे कोयले ते एतिराज़ वारिया विया त कमु न कंदो। अॼु थर मां सभ खां सस्ती बिजली पैदा थी रही आहे। बनो हमले में अफगान शहरियुनि जे मुलविस हुजण जी तस्दीक थी आहे। बनो कैंट ते ख़ारजीन फितने जो हमलो नाकाम बणायो वियो। ISPR जो चवणु आहे त कार्रवाई में 4 आपघाती बम ॿारनि समेत 16 दहशतगर्द मारिया विया। आपघाती धमाके ऐं फायरिंग में 13 शहरी ऐं 5 जवान शहीद थिया। फोर्सेस इफ्तारबाद दहशतगर्दनि जे बनो कैंट में दाख़िल थियण जी कोशिश खे नाकाम बणायो। दहशतगर्दनि घबराइजी बारूद सां भरियल गाॾियूं भित सां टकरायूं। अफगानिस्तान में अमरीकी फौज ते हमले जी जिम्मेवार दहशतगर्दनि खे गिरफ़्तार करण ते अमरीकी सदर पाकिस्तान जो थोराइतो डोनाल्ड ट्रंप चयो आहे त 3.5 साल अॻु अफगानिस्तान में हमले में 13 अमरीकी एहलकार मारिजी विया हुआ। अमरीका दहशतगर्दनि जी गिरफ़्तारी ते पाकिस्तान जो थोराइतो आहे। दहशतगर्द खे हिन वक़्तु अमरीका आंदो पियो वञे त जीअं हू अमरीका में कानून खे मुंहुं ॾेई सघे। दाइश जे दहशतगर्द शरीफुल्लाह काबिल एयरपोर्ट ते हमले जी साज़िश कई हुई। परॾेही ख़बरूं इदारे जो चवणु आहे त पाकिस्तान जी ॻुझी एजेंसी CIA जे ॾिनल मालूमात जी बुनियाद ते दाइश जे कमांडर शरीफुल्लाह खे गिरफ़्तार कयो। गिरफ़्तार दहशतगर्द खे अरबा ते अमरीका पहुचायो वेंदो। 3.5 साल अॻु काबुल एयरपोर्ट ते दहशतगर्द हमले में 13 अमरीकी फ़ौज ऐं 170 अफ़गान शहरियुनि खे मारियो हो।